नादिर कंदकोट लॻ ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर नतीजे में 2 मासूम ॿारड़ा फौत थी विया। रिपोर्टर आबिद अली खोसे मूजिब कंदकोट लॻ मसण मोड़ ते ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में 2 मासूम ॿारड़ा मोमिन अली रेहान शेख सख्त ज़ख्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल कंदकोट आंदो वियो, जिते अस्पताल अमले जी कोताही सबब मासूम ॿारड़ा तड़पी फौत थी विया। फौतनि जा लाश वारस घर खणाया विया ऐं घर में कोहराम मची वियो। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। SOT हिते कोई भी न हो, असांजा ॿार तड़पी पंहिंजे लॻे मरिया। डॉक्टर खे चऊं पिया एम्बुलेंस घुरा, हो हुनजे मुंहं ते धके, हो हुनजो रत को पंहिंजे लॻे वतन पिया भाईदा। जॾहिं मां हुनखे धमकी ॾिनी आहे त मां तव्हांजे मथां सुबुह FIR कराईंदुमि, त तॾहिं वञी छोकिरनि जा निशान वरिता अथनि, तॾहिं छोकिरनि खे चिंबड़िया नी 3 ॼणा नी, त 2 कंप्यूटर, हिकिड़ो मौलवी सोरियाणी डॉक्टर वॾो। अच्छा, छोकिरा घणा गुज़ारे? छोकिरा हिकिड़ो मरी वियो आहे, हिकिड़ो लाड़का खणी विया आहिनि सकर। अस्पताल में जो सुनता पिया सॼी दुनिया ॾिठो कंदकोट अस्पताल में। डॉक्टर मौजूद न हुया? डॉक्टर मौजूद हुया, डॉक्टर हथ बि न लाॻो छोकिरनि खे। डॉक्टर बाद में हथ वधे पे पंहिंजे लॻे फ़ाइदो करंदो। फर्स्ट एड न ॾिनो? न कुझु बि छा चवनि पिया? उहे चवंदा थी तो खणी वञ, अरे बा चिंबड़िया त कुझु कयो त मां खणा न। एम्बुलेंस जे लाइ चयो त हर को कोचे पे वञ, ॿाहिरि कराए, कोचे त फिलाने न कराए, तीरे न कराए, तव्हां खे चयो त वञ सिरानी ॾेवर आई तुंहिंजे घुराए हिननि खे जान छॾिया। असांजी छोकिरो जाड़े बि तव्हां रत ते सफ़ा कयो न ॿारनि जे रत को पंहिंजे लॻे वधनि पिया भाईदा पंहिंजे लॻे। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D Wallpapers की बसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333 3707886, 0333 3702516। तालिब हुसैन 031713109660।